रावलपिंडी अदालत जेल रावलपिंडी में 9 मई 2023 ते जनरल हेडक्वार्टर DGHQ गेट हमले केस जी ॿुधणीअ दौरान PTI बानी ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान समेत 60 जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि फ़र्द जुर्म लागू थियण खां पोइ क़ौमी असेंबली में अपोज़िशन अॻवान उमर अयूब ख़ान ऐं अॻूणी सूबाई कानून वारे वज़ीर राजा बिशारत खे अडियाला जेल जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो आहे। रावलपिंडी जे अडियाला जेल में दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत जे जज अमजद अली शाह GHQ गेट हमले जी केस जी ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान PTI बानी इमरान ख़ान अपोज़िशन अॻवान उमर अयूब सरबराह अवामी मुस्लिम लीग शेख रशीद राजा बिशारत अशद शफ़ीक ऐं ज़रताज गुल वज़ीर समेत 60 जवाबदारनि जे ख़िलाफ़ फ़र्द जुर्म लागू कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।